सिंधी ज़बान जी तारीख़। सिंधी ज़बान मुहंजे दड़े जी तहज़ीब खां बि क़दीम आहे। मुहंजे दड़े वारे ज़माने में दरावड़ी ॿोलियूं राइज हुयूं। सिंधी ॿोली नंढे खंड जे ॿोलियुनि में हिकु बुणाइती ऐं क़दीम ॿोली सम्झी वञे थी। सिंधी ॿोलीअ ते जेका खोजना थी आहे उन जो बहस हिन मौज़ू ते थियो आहे त सिंधी हिकु आर्याई या गैर आर्याई ॿोली आहे। जॉर्ज स्टेक सिंधी ॿोली लाइ लिखियो हो त माहिर लिसानियात लाइ सिंधी ॿोली हिंद जे ॿिनि ॿोलियुनि जी भेट में ॾाढी दिलचस्प साबित थींदी। सिंधी ज़बान जे बुण बुनियाद बाबति डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प सभ खां पहिरियां ई पंहिंजा वीचार पेश कया। जर्मन आलिम डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प 1872 ईस्वी में पंहिंजे किताब सिंधी ग्रामर में सिंधी ज़बान बाबति पंहिंजा वीचार पेश कया। सर ग्रेसन पंहिंजे किताब हिंदुस्तान जे ॿोलियुनि जो जाइज़ो में ॼाणायो त सिंधी हिकु आर्याई ज़बान आहे। सभ खां पहिरीं सिंधी ॿोलीअ ते हिकु मुकमल किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ 1941 ईस्वी में भैरूमल मेहरचंद लिखियो। काके भैरूमल मुताबिक़ सिंधी हिकु आर्याई ज़बान आहे ऐं उहा संस्कृत ज़बान मां ॼाई आहे। सिंधी ॿोली संस्कृत ॼाई आहे इन नज़रे खे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पंहिंजे किताब सिंधी ॿोली जी तारीख़ लिखी रद्द करे छॾियो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मुताबिक़ सिंधी ज़बान सामी ज़बानुनि मां हिकु आहे। सिराजुल हक़ मेमन जे नज़रे मुताबिक़ संस्कृत सिंधी मां ॼाई आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो नज़रियो सर कार्लवेल जे नज़रे जे आधार ते ॿधलु आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे नज़रे मुताबिक़ सिंधी हिकु गैर आर्याई ज़बान आहे जा बुनियादी तौर तुरानी ख़ानदान सां वास्तो रखे थी। जयराम दास ऐं काके भैरूमल जे ख़्याल मूजिबि सिंधी 11वीं सदी में मौजूदा रूप में आई आहे। मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजी किताब सिंधी व्याकरण में सिंधी ॿोली जे असुल नस्ल बाबति पंहिंजा ख़्यालात पेश कया। मिर्ज़ा कलीज बेग ऐं हकीम फ़तेह मोहम्मद जो ख़्यालु हो त सिंधी आर्याई ज़बान आहे ऐं संस्कृत मां निकितल आहे। सिंधी ज़बान जे विचोले लहजे खे मयारी लहजो सम्झियो वेंदो आहे। लाड़ी लहजो सिंध जे हेठें हिसे में ॻाल्हायो वञे थो। लाड़ लफ़्ज़ जी माना आहे जेको हिसो समुंड सां लॻे। मखदूम अबुल हसन मौजूदा सिंधी सुरखती जो मौजूदु आहे। सिंधी ज़बान में सभ खां पहिरियों किताब मुक़दमा सलवात लिखियो वियो। सिंधी अलबे जी इर्तिक़ा अब्दुल करीम लगारी जो लिखियलु किताबु आहे।